अदाए छाती अटो आ थैली में खणी तो वने बाच को छो न वती न पटाल मताई न बसर न गेहो भाजी दा परे अटो ही कोनी 3 डी दिन भूख ते भाजी डिठी न किए थींदी असा कश्मीर का वधी के जुल्म जो शिकार आहियूं। कश्मीर में अटो 900 रुपया मण, असा जी सिंध में 4000 रुपया मण। इन जो मतलब है कश्मीर के ना सिंध के आजादी जी जरूरत है। जेके चंगो भलो खाइंदा उहे खामोश वेठा आहिनि। गरीबन जे हक में भी आवाज उतारियो। अदा एतरा फंड मिला के वया करे पाण में वंडे विराए खादऊं अज भी विकान जिंदा वन केर भी आवाज न थो उतारे। एक बेरे निहारिन था हो थदो मगर असां ईअं बुख मरी वेंदासीं। असां वारा सिंधी अज भी पुराने 100 साल वारी जिंदगी गुजारन था। अदल आ न इंसाफ आ न कानून आ जंहिंखे जीअ वणे थो उअं करनि था। कणकनि जा अज भी स्टॉक लगा पिया आहिनि। छा हुकूमत अंधी आ नथी से हुकूमत तालीम खसी सेहत खसी गरीबन जो अटो बचो उहो भी महांगो थियो। जागो सिंधी जागो अकेला थी मरी वेंदव। रात जो मानी कंदा ॾींहं न खाईंदा कॾहिं 2 ॾींहं बुख ते ठहंदा भाजी ॾिठी न कीअं थींदी आहे। असां जंहिंखे वोटर ई मथे चाढ़ींदा उहे ई असांखे नाग थी ॾगींदा। कंहिं गरीब जो हाणे तालीम ॾे घुर न आहे। सिर्फ़ अटो लॻी पई आहे। खाली पेट ते छा तालीम कंदो। असांजी 22 करोड़ अवाम मां सिर्फ़ 1 करोड़ अवाम तालीम करे थी। बकाया 21 करोड़ अवाम तालीम खां महरूम आहे। अवाम अटे जी करे तालीम जी करे एकॾहिं तालीम करे थो त नौकरी न आहे। असांजी किरप हुकूमत सॼी अवाम खे बर्बाद कंदी। इहो किलो अटे जो खणी थो वञे। ईअं न थिए जो असांखे मिटी खाइणी पवे। हुकूमत खे को फ़र्क़ु न पवंदो। असांखे करणु घुरिजे। मुंहिंजा कुत्ता बि असांखां वधीक ऐश करनि था। अरे न चइण त थींदो छा कुझु करणु घुरिजे। सही थो चए चुप कर न वेंदासीं अचु हलो।